बेटा ही सामान है जो रात के टाइम ते न्यो पे वने रक्षे थे आई सीएट साहब दे पे भाई केंजो सामान है हां केंजो सामान है बेटा यो असा है अलाय थे ता खणी आयो न बाबा केंजो सामान है बाबा केंजो सामान है बाबा ही राशन दोस्तों दिसो पिया ही राशन जी थैलियों ही जेको आ सो टाउन मुलाजिम है अब्दुल्ला सुमरो साहब जंहिंजो जेको आहे सो असां अॼु ॾींहं जो छापो हयोसीं छापो हणण खां पोइ जेको आहे हीउ ॾींहं जो बंदि कयो हुई ऐं हींअर राति जो हुन ॾोइणु शुरू कयो आहे हींअर सीएट साहब ॾे पियो वञे हीउ रस्तो असां हींअर दादू रोड ते बीठा आहियूं ऐं हींअर उन में जेको आहे सो राशन जो सामान जीअं ॾिसी सघो था तव्हां रक्षे वारे खे असां पुछा कई आहे हू नथो ॿुधाए अबा कंहिंजो सामान आहे बेटा रक्षे वारो कहिड़ो आहे बा कंहिंजो सामान आहे साहब दो कहिड़े साहब जो आहे बाबे साहब जो नालो हूंदो न टीमो टीएमओ साहब जो नालो छा आहे बाबा तली साहब तली कहिड़ो तली थी खलीक सीएट साहब जो सामान आहे हीउ राशन जो आहे असां हींअर इन खे सबूत सां पकतो आहे हीउ ॾींहं जो न्यो पिया विया पर हींअर वरी राति जो शुरू कई अथनि महिरबानी भाउ